Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. नए वॾे वज़ीर जी चूंड खां अॻु पंजाब असेंबली जंग जो मैदान बणिजी वई। PTI काफ लीग मेंबर जो डिप्टी स्पीकर खां पोइ पुलिस एहलकारनि ते बि तशदुद। डिप्टी स्पीकर दोस्त मोहम्मद मज़ारी खे वारनि मां गेले चमाटूं हयूं वयूं। औरत मेंबर सरफ़ा एहलकारनि ते लतनि मुकनि ऐं लोटनि जो वसकारो। एंटी राइट फोर्स स्पीकर जी दाइश जो कंट्रोल संभाले वरितो। ऑपोजिशन मेंबर सरफ़ा परवेज़ इलाही जो बि घेराव। पुलिस मज़ाहिमत ते केतिरा ई हुकूमती मेंबर्स गिरफ़्तार करे वरिता। गिरफ़्तार मेंबर्स में उमर तनवीर, वासिक अब्बासी, नदीम कुरैशी, तैमूर अहमद ऐं एजाज़ हिजाज़ी शामिल। PTI काफ लीग मेंबर्स जे तशद्दुद में ज़ख़्मी थियल डिप्टी स्पीकर तरफ़ां अस्पताल मां इलाज कराइण खां इनकार। दोस्त मोहम्मद मज़ारी अॼु हर सूरत में वोटिंग जो ऐलान कंदे चयो आहे त असेंबली गुजरात नाहे जो परवेज़ इलाही जी गुंडागर्दी हलंदी। उमर भट्ट, वासिक अब्बासी, नदीम कुरैशी ऐं शुजा नवाज़ मूं ते तशद्दुद कयो। IG पंजाब ऐं चीफ सेक्रेटरी खे ख़त लिखी वोटिंग दौरान सिक्योरिटी तलब। परवेज़ इलाही डिप्टी स्पीकर खे प्रिज़ाइडिंग ऑफिसर मञण खां इनकार कंदे चयो आहे त तारीख़ में कॾहिं ईअं नाहे थियो जो पुलिस ऐवान में दाख़िल थिए। IG खे ऐवान में घुराए 1 महीने जी सज़ा ॾिनी वेंदी। कौमी असेंबली में पंजाब असेंबली के डिप्टी स्पीकर ते हमले खिलाफ मज़म्मती ठहराव मंजूर। ऐवान में हमले हंगामे के ज़िम्मेवारनि खिलाफ कानून मूजिब कार्रवाई जो मुतालबो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ डिप्टी स्पीकर ते हमलो शर्मनाक करार ॾींदे चयो आहे त अंदाज़ो लॻाए सघिजे थो त PTI हुकूमत फाशिस्ट आहे। हुननि पंहिंजो ज़हर परे परे ताईं फैलाए छॾियो आहे। नवाज़ लीग MNA ख्वाजा आसिफ चयो आहे त पाकिस्तान जी तारीख़ में अहिड़ो बदतरीन मिसाल नथो मिले। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भली कार मां शाहिद सियाल। हेडलाइंस वाले वठूं त शॉर्ट ब्रेक।